मुंहिंजो नाम मनीष मनानी आहे। मां कक्षा बी में पढ़ंदो आहियां। मां चोइथम स्कूल इंदौर जा छात्र आहियां। आज मां तव्हांखे छोकरे नंढड़ो ॿुधायां थो। छोकरे नंढड़ो छोकरे नंढड़ो छोकरे नंढड़ो छोकरे नंढड़ो निकितो घर खां तकड़ो तकड़ो निकितो घर खां तकड़ो तकड़ो हथ संदस में छटी प्यारी टिक 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 हथ संदस में छटी प्यारी सिर ते टोपी कारी कारी सिर ते टोपी कारी कारी घुमदो आयो नदी किनारे घुमदो आयो नदी किनारे घुमदो आयो उते ॾिठाई वागू हिकिड़ो अरे वागू उते ॾिठाई वागू हिकिड़ो संभल पुठियां आयो तकिड़ो बिजली वांगुरु छोकिरो दौड़ियो जो ते वागू केस दौड़ियो देखिए मीअं तो आयो नींगश कीअं ॾिठाई साम्हूं केर देखिए मीअं तो आयो नींगश कीअं ॾिठाई साम्हूं केर शींहं मथां आयो टपॾे पर छोकर चालाकी कई हिकदम नेटी ॿियो टर्मीअ जे मथां आई ओट चढ़ीअ जी हिकदम नेटी ॿियो टर्मीअ जे मथां आई ओट चढ़ीअ जी शींहं मथां फटियो वे वागू जगनी बचन लॻो पर छोकर जल्दी छॾे टोपी आयो अरे मुंहिंजी टोपी छॾे टोपी आयो ही नज़रो न वक़्तु बनायो घर के दौड़ो तकड़ो छोकर नंढड़ो जय झूलेलाल।